नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे ख़ैबर में ख़बर ॾींदा आहियूं त ख़ैबर लगू उॾेरोलाल जे ॻोठ पनियो में ड्रेनेज सिस्टम न हुअण करे खॾनि जो गंदो पाणी घरनि में काई पियो, जंहिं सबबि रवासी सख़्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि ऐं केतिरनि बीमारियुनि जनम वरितो। इन मौक़े ते एहतजाज कंदे महफूज़ अहमद, लाखो हफ़ीज़ ऐं ॿियनि साफ़ियुनि खे ॿुधायो त असांजे ॻोठ जे लॻभॻि 6000 आबादी पर गुज़िरियल 10 सालनि खां चूंडियल नुमाइंदनि तरफ़ां नज़रअंदाज़ कयो वियो। असांजे ॻोठ में 2 वॾियूं खॾूं आहिनि। ड्रेनेज सिस्टम पारां ॻोठ जो वॾेरनि जे पासे वारी खॾ ते हिकु मोटर लॻल। गुज़िरियल 5 सालनि जी बल्दियाती हुकूमत मां घणो ई उम्मीदूं हुयूं, पर चूंडियल नुमाइंदनि तरफ़ां करप्शन करण में मसरूफ़ हुअण सबबि हिननि मां लाभ न मिली सघियो आहे। खॾ में पाणी घरनि जो आहे निकाली, ठीक। असां हिन खॾ खे जेको आहे जो को बि ड्रेनेज सिस्टम कोन्हे को, छाजे करे जो हिते ड्रेनेज सिस्टम को बि कोन्हे को। असां काउंसलर खां वठी जेको आहे काउंसलर, चेयरमैन, असांजो चेयरमैन खां वठी असां डिप्टी कमिश्नर सूधी असां हिन खॾ जे बारे में दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि। जे हू दरख़्वास्तुनि जे मथां असां दरख़्वास्तूं ॾियूं आहिनि। हिकिड़ी दरख़्वास्त, ॿी दरख़्वास्त, टी दरख़्वास्त। हा बाबा तव्हांजो कमु कंदासीं, हा बाबा का बजट अचे। हिन साल थी विया आहिनि। हींअर जेको आहे सो पाणी घरनि जो बि निकाल नथो थिए, वापसी जेको आहे सो पाणी घरनि में बीठो आहे। हींअर जेको आहे सो 8-10 जेको आहे सो घर असांजा पाणीअ जे हेठि आहिनि, 2-3 जेको आहे सो घर असांजा किरी पिया आहिनि ऐं हींअर जेको आहे सो पाणी रोड ते बीठो आहे। असांजो को बि घस कोन्हे को। खॾ वारो बि हाणे वापसि घरनि मां आयो आहे। मुंहिंजो त घर किरी पियो आहे, मैदान ते वेठो आहियां। हाणे हुकूमत खे चयो त कुझु असांजो करे। जो मुतालबो है, खॾ में पाणी जम थी वियो आहे। आया रोज़ पाणी एतिरो आहे घरनि में, माना अंदरि वरी वापसि पियो पाणी वञे। हिन जी को बि निकाली कान्हे का। ॿिए पासे आहे हिकिड़ी खॾ हुन निकाली आहे, हिन पासे का बि निकाली कान्हे का। हिन में बीमारियूं नंढा ॿार, खारज आया टाइम ॿार किरियो पने, पोइ असीं परेशान था थियूं। हिकिड़ो 2 किरी बि पिया आहिनि, मेंहियूं 2-2 किरी पियूं आहिनि ऐं इलाही गंदगी आहे हिन में। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।